ओम शांति। ये जी मुरली तारीख़ है 29/7/2024। और मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार बाबा आया आहिनि तव्हांखे ज्ञान रतन ॾियणु मुरली ॿुधाइणु। हिन करे तव्हांखे कॾहिं बि मुरली मिस न करणी आहे। मुरली सां प्यार न त बाप सां प्यार न आहे। अगरि असांखे मुरली सां प्यार न आहे त बाप सां प्यार न आहे। सभिनि खां सुठो कैरेक्टर कहिड़ो हूंदो आहे जो तव्हां हिन नॉलेज सां धारण कंदा आहियो, उतरा वाइसलेस थियणु इहे सभिनि खां सुठो कैरेक्टर आहे। तव्हांखे नॉलेज मिलंदी आहे कि सॼी दुनिया विशियस आहे। विशियस माना ही कैरेक्टरलेस। बाप आया आहिनि तव्हांखे वाइसलेस वर्ल्ड बाप आया आहिनि वाइसलेस वर्ल्ड स्थापना करणु। वाइसलेस देवताऊं कैरेक्टर वारा हुया। कैरेक्टर सुधरंदा ई आहिनि बाप जी यादि सां। त असांखे बाप जी यादि सां पंहिंजा कैरेक्टर सुधारे करे वाइसलेस ठहिणो आहे। ओम शांति। ॿार तव्हांजी पढ़ाई कॾहिं मिस तव्हांखे पढ़ाई कॾहिं मिस न करणी आहे। अगरि पढ़ाई मिस कई त पद बि मिस थी वेंदो। मिठे मिठे रूहानी ॿार किथे वेठा आहिनि? गॉडली स्पिरिचुअल यूनिवर्सिटी में वेठा आहिनि। ॿारनि खे इहो बि पतो आहे कि हर 5000 वर्ष पोइ असां हिन यूनिवर्सिटी में दाख़िल थींदा आहियूं। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। बाप बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। वैसे गुरु जी मूर्ति अलॻि, बाप जी अलॻि, टीचर जी अलॻि हूंदी आहे। इहा मूर्ति त हिकु ई आहे, परंतु इहा आहे टई ई, अर्थात बाप बि ठहींदा आहिनि, टीचर बि ठहींदा आहिनि, सतगुरु बि ठहींदा आहिनि। मनुष्य जी लाइफ में इहे टे मुख्य आहिनि, बाप, टीचर, गुरु। उहो ई आहे असांजो। टई पार्ट ख़ुदि वॼाईंदा आहिनि। हिकु हिकु ॻाल्हि सम्झण सां तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। ऐं अहिड़ो त्रिमूर्ति यूनिवर्सिटी में ॾाढनि खे वठी अची करे दाख़िल कराइणो खपे। जंहिं यूनिवर्सिटी में पढ़ाई सुठी थींदी आहे त हुते पढ़ण वारा ॿियनि खे चवंदा आहिनि हिन यूनिवर्सिटी में पढ़ो, हिते नॉलेज सुठी मिलंदी आहे ऐं कैरेक्टर्स बि सुधरंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि ॿियनि खे वठी अचिणो खपे न। माताउनि खे, पुरुषनि खे वठी सम्झाए करे ॾिसो, हीअ बाप बि आहे, टीचर बि आहे, गुरु बि आहे। ईअं सम्झाईंदा आहिनि व न, उहो त हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे। कॾहिं पंहिंजे मित्र संबंधी सखियुनि खे सम्झाईंदा आहिनि कि सुप्रीम बाप बि आहे, टीचर बि आहे, सुप्रीम गुरु बि आहे। ईअं सम्झाईंदा आहियो पंहिंजे मित्र संबंधी ऐं सखियुनि खे। बाप सुप्रीम देवी देवता ठाहिण वारो। बाप आपसमान बाप न ठाहींदो। बाबा सुप्रीम देवी देवता ठाहिण वारो आहे। असांखे बाबा पाण जीअं निराकारी दुनिया में न रखंदा आहिनि, न वेहण लाइ ठाहींदा आहिनि। हुते त सभी वेंदा, लेकिन बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे देवी देवता ठाहींदो आहियां। बाक़ी उन्हनि जी जो महिमा आहे उन्हनि में आप समान ठाहींदा आहिनि। बाक़ी जो बाबा में महिमा आहे न, ज्ञान सागर, सुख जो सागर, शांति जो सागर, उन में आप समान ठाहींदा आहिनि। बाप जो कमु आहे परवरिश करणु ऐं प्यार करणु। ॿारनि खे परवरिश करे, प्यार करे ॿारनि खे सुधारणु ई बाबा जो कमु आहे। अहिड़े बाप खे ज़रूरु यादि करिणो आहे न। असांखे अहिड़े बाप खे ज़रूरु यादि करिणो आहे जो असांजी परवरिश कंदा आहिनि, जो असांखे एॾो प्यारु कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि उन्हनि जी भेंट ॿिए कंहिंसां, मुंहिंजी भेंट मतिलबु बाबा जी, इहा ब्रह्मा बाबा शिव बाबा जे लाइ चवनि था, उन्हनि जी भेंट कोई ॿिए कंहिंसां असां करे न सघूं। बल चवंदा आहिनि दुनिया वारे गुरु सां शांति मिलंदी आहे, परंतु इहे त विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि असांखे। न, असांजो बाप केॾो ऊचो आहे जो असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। ईअं बि कोई न चईंदो कि असां सभु आत्माउनि जो, ईअं बि कोई न चईंदा आहिनि कि असां सभु आत्माउनि जो बाप आहियां। ईअं बि कोई न चईंदो आहे कि
दुनिया वारा गुरू थोड़ी चईंदा कि असां सभिनि जा ई बाप आहियूं, लेकिन बाबा जी करे चई इहे हिकु ई सेंटेंस माण्हू ॿुधे कि बाबा चईंदा आहिनि मां सभी आत्माउनि जो बाप आहियां। ये कंहिंखे बि पतो न आहे कि सभी आत्माउनि जो बाप केरु आहे ऐं केॾी अथॉरिटी सां चईंदा आहिनि न, हीअं कोई चई सघे त असां हीअं ॻाल्हियुनि सां बि अगरि कंहिंखे निश्चय नथो अचे त उन्हनि खे ॿुधाए करे हीअं निश्चय कराए सघंदा आहियूं असां सभु आत्माउनि जो बाप आहियूं। बाबा चईंदा आहिनि हीअ कंहिंखे पतो न आहे कि सभी आत्माउनि जो बाप केरु आहे। हिकु बेहद जो बाप जीअं हिंदू मुस्लिम क्रिश्चन आदि, जंहिंखे हिंदू मुस्लिम क्रिश्चन आदि सभु गॉड फादर चईंदा बि आहिनि, फादर चईंदा बि आहिनि। निराकार जो चिन्ह बि सभी धर्म वारा मञंदा आहिनि। बुद्धि ज़रूरु निराकार तरफ़ वेंदी आहे। इहे कंहिं चई? आत्मा चई ओ गॉड फादर, त ज़रूरु मिलणो खपे न। फादर सिर्फ़ु चए ऐं कॾहिं मिले न त उहो फादर कीअं थी सघंदो आहे, है न। सॼी दुनिया जे ॿारनि जी जो आश आहे उहो बाबा अची करे पूर्ण कंदा आहिनि। हाणे जो बि आत्मायूं बाबा सां सची में मिलणु चाहींदियूं आहिनि न, उन्हनि सां त बाबा ज़रूरु मिलंदा न। अञा ताईं विनाश छो थो थिए, छो कि अञा ताईं कई आत्मायूं आहिनि जो बाबा सां मिलणु चाहींदियूं आहिनि। भले देवी देवता धर्म जी न आहिनि, लेकिन ॿिए धर्म जी हूंदियूं जो भॻवान जी ढूंढ में हूंदियूं, लेकिन किथे किथे फसी पयूं आहिनि। त असांखे बाबा खे यादि करे अहिड़ी आत्माउनि खे ढूंढे करे उन्हनि खे बाबा सां मिलाइणो आहे। असांखे सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे, कॾहिं बि उहा आत्माऊं असांजे संपर्क में अची सघंदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां सभी आत्माउनि जी आश, ॿारनि जी आश पूर्ण करणु ईंदो आहे न। सभिनि जी कामना रहंदी आहे कि असां शांति धाम में वञूं। आत्मा खे घर यादि ईंदो आहे न। आत्मा रावण राज्य में थकिजी पई आहे। अंग्रेजी में बि चईंदा आहिनि न ओ गॉड फादर लिबरेट करो। सभी आत्मायूं केॾी थकी वियूं आहिनि, ॾिसो त बि विनाश नथो थिए। त बाबा खे त पतो आहे सभु थकी वियूं आहिनि, लेकिन कई आत्मायूं बाबा सां मिलण बि चाहींदियूं आहिनि। ऐं असां जेसि ताईं रेडी थियूं तेसि ताईं मथां जी सभु आत्मायूं हेठि अचनि। तमो प्रधान ठहींदे ठहींदे पाठ वॼाईंदे वॼाईंदे शांति धाम में हली हलंदियूं। बाक़ी थोरो सो समय आहे, पोइ पहिरियों सुखधाम में ईंदासीं। ईअं न पहिरियों अची करे विशिष्ट ठहींदासीं, ईअं न पहिरियों सुखधाम में ईंदासीं। बाप सम्झाईंदा आहिनि इहे त वैशालय आहे न, रावण राज्य आहे, इनखे रौरव नर्क चईंदा आहिनि। भारत में व हिन दुनिया में केतिरा शास्त्र आहिनि, केतिरी पढ़ाई जी पुस्तकियूं आहिनि, इहे सभु ख़तमु थी वेंदियूं। बाप तव्हांखे इहे जो सौगात ॾींदा आहिनि उहो कॾहिं जलण वारी न आहे। कहिड़ी? स्वर्ग जी सौगात। ये धारणा करण जी आहे। ऐं जेका ज्ञान बि असांखे बाबा ॾियनि था न, इहे कॾहिं जलण वारो न आहे। दुनिया जा शास्त्र त जली वेंदा, असां त ज्ञान धारण करे उहे संस्कार ठाहे करे नए संस्कार खणी वेंदासीं। जो कम जी चीज़ न हूंदी आहे उनखे जलाइबो आहे। ज्ञान कोई शास्त्र न जो जलायूं। तव्हांखे नॉलेज मिलंदी आहे जंहिंसां असां 21 जन्म पद पाईंदा आहियूं ऊंच। ईअं न कि हिननि जे शास्त्र आहिनि त जलाए ॾींदा, न। इहे ज्ञान ई प्रायलोप थी वेंदो आहे। कोई पढ़ण जी किताब आदि न आहे। ज्ञान विज्ञान भवन नाम बि आहे, परंतु उन्हनि खे पतो न आहे इहे नाम छो पियो आहे, उन्हनि जो अर्थ छा आहे। ज्ञान विज्ञान जी महिमा केतिरी भारी आहे। ज्ञान अर्थात सृष्टि चक्र जो नॉलेज जो हाणे तव्हां धारण कंदा आहियो। विज्ञान माना शांति धाम। दुनिया जो ज्ञान विज्ञान अलॻि पर्पस सां उन नाम कढियो अथनि, लेकिन इन जो यथार्थ अर्थ बाबा असांखे ॿुधाइनि था। ज्ञान अर्थात सृष्टि चक्र जी नॉलेज, विज्ञान अर्थात शांति धाम। ज्ञान सां तव्हां परे हली वेंदा आहियो। ज्ञान में पढ़ाई जे आधार सां तव्हां राज्य कंदा आहियो। त विज्ञान सां असां परे हली वेंदा आहियूं। मतिलबु शांति धाम जी नॉलेज हुजण सां
योग लॻाइण सिखण सां सभु परे हली वेंदा आहिनि। ज्ञान में पढ़ाई जे आधार ते असां राज्य कंदा आहियूं। तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मा आहिनि जो बाप अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि, न त भॻवान वाचे गुम थी वञे। भॻवान कोई शास्त्र थोरी पढ़ी करे ईंदा आहिनि। भॻवान में त ज्ञान विज्ञान वही आहे, जो जहिड़ो हूंदो ओड़ो ठाहींदा आहिनि न। इहे ॾाढी सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि। ज्ञान सां विज्ञान ॾाढो सूक्ष्म आहे। ज्ञान सां बि परे वञिणो आहे, मतिलबु ज्ञान सां बि परे मतिलबु विज्ञान। अंत में त असांखे ज्ञान बि न हूंदो न, बुद्धि में सभु भुलिजी वेंदासीं, मर्ज थी वेंदो। बाबा जी ने न आदि सो अंत, आदि में बि ज्ञान जी एॾी विस्तार न हुई, अंत में बि ज्ञान सॼो मर्ज थी वेंदो। बसि असांखे इहे ई यादि रहंदो, आत्मा ऐं परमात्मा। त ज्ञान सां बि परे वञिणो आहे। ज्ञान स्थूल आहे, असां पढ़ाईंदा आहियूं, आवाज़ ईंदी आहे। विज्ञान सूक्ष्म आहे, हिन में आवाज़ खां परे शांति धाम में वञिणो हूंदो आहे। जे शांति जे लाइ ई माण्हू भटकंदा आहिनि, सन्यासियुनि वटि वेंदा आहिनि, परंतु जो चीज़ बाप वटि आहे उहो ॿिए कंहिंसां कीअं मिली सघंदी आहे। हठियो कंदा आहिनि, खॾे में वेही रहंदा आहिनि, परंतु हिन सां कोई शांती त मिली न सघे न। सो माण्हुनि खे इहो पतो ई न आहे कि जेसि ताईं मन शांति न, तेसि ताईं केतिरो बि परे हली वञो, केतिरो बि खॾे में हली वञो, आत्मा खे शांती न मिलंदी आहे। हिते त तकलीफ़ जी कोई ॻाल्हि कोन्हे, पढ़ाई बि ॾाढी सहज आहे। 7 रोज़ जो कोर्स उठाइबो आहे न, 7 रोज़ जो कोर्स करे करे पोइ भल किथे बि ॿाहिरि हली वञो। ईअं कोई जिस्मानी कॉलेज में न चई सघंदा। तव्हांजे लाइ कोर्स ई 7 रोज़ जो आहे। सभु सम्झाइबो आहे, परंतु 7 रोज़ कोई ॾेई न सघे, है न। 7 रोज़ कोई ॾेई न सघे। बुद्धि जो किथे न किथे हली वेंदो आहे। त तव्हां भट्टी में पिया आहियो, कोई जी शिकिल न ॾिसंदा आहियो, कोई सां ॻाल्हि न कंदा आहियो, ॿाहिरि बि न निकिरंदा हुया न। जॾहिं शुरू में 14 साल जी भट्टी हुई न, त उन समय कोई कंहिंजी शिकिल ई न ॾिसंदो हुयो, मतिलबु ॿाहिरि न वञी करे। हुते बि सभु पंहिंजी ड्यूटी ते हूंदा हुया, मनन चिंतन में रहंदा हुया, ॿाहिरि बि न निकिरंदा हुया। तपस्या जे लाइ सागर जे कंठे ते वञी करे वेहींदा हुया यादि में। शुरू जी बाबा ॻाल्हि ॿुधाइनि था। त बुद्धि जो किथे न किथे हली वेंदो आहे। भई सर्विस शुरू में एॾी न हुई, शुरू न थी हुई। पहिरियों भट्टी कराई बाबा 14 साल जी, तपस्या जे लाइ सागर जे कंठे ते वठी वेंदा हुया, बाक़ी काॾे बि न। हिते बि कोई ॿार पढ़ाई में इंट्रस्टेड हूंदो आहे न, त उहो काॾे बि न वेंदो आहे। पढ़ाई। हुन समय ये चक्कर न सम्झायो हुयो। शुरू में ये पढ़ाई न सम्झंदा हुया। पहिरियों त बाबा सां योग खपे न, बाप जो पूरो परिचय खपे, बाप जे लाइ उहो प्यार रिगार्ड पूरो खपे न। त इन करे पहिरियों एॾो ज्ञान जो विस्तार न हुयो। पोइ पुठियां टीचर खपे। पहिरियों बाप सां पहिरियों परिचय बाबा जो, पोइ पढ़ाई पोइ शुरू थी आहे। इहे मुरलियूं पहिरियों त बाप सां गॾु योग कीअं लॻायूं इहो बि सिखणो पए, छोकी उहो बाप आहे अशरीरी, ॿियो कोई मञंदो ई न आहे। चईंदा आहिनि गॉड फादर ओमनी प्रेज़ेंट आहिनि, ॿिया त कोई मञंदा ई न आहिनि। असांखे त बाबा पूरो ज्ञान ॾिनई न। दुनिया वारा त चईंदा आहिनि गॉड इज़ ओमनी प्रेज़ेंट, बसि सर्वव्यापी जो ज्ञान ई हलंदो ईंदो आहे न दुनिया में। त हाणे असांजी बुद्धि में उहा ॻाल्हि न आहे। तव्हां त स्टूडेंट आहियो न, पहिरियों बाप टीचर, हाणे असां स्टूडेंट आहियां। तव्हां त स्टूडेंट आहियो न, अञा पढ़ूं था न। हाणे बि ॾिसो अमृत वेले में पहिरियों बाप, पोइ पढ़ाई टीचर, पोइ वरदान मिलंदो आहे। त सतगुरु बाप चईंदा आहिनि पंहिंजो धंधो आदि बि भल करो, परंतु क्लास ज़रूरु पढ़णी खपे। गृहस्थ व्यवहार में भल रहो। अगरि चईंदा आहिनि स्कूल में न वञिणो आहे, त पोइ बाप बि छा करे। अरे भॻवान पढ़ाईंदा आहिनि, भॻवान भगवती ठाहिण लाइ। भॻवान वाचे मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो।
बाबा असांखे सभिनि राजाउनि जो बि राजा ठाहींदा आहिनि न। द्वापर कलयुग जा जेका राजा हूंदा उन्हनि जो बि राजा ठाहींदा आहिनि। सतयुग में बि नंढा नंढा राजा त हूंदा ई, उन खां बि वॾो महाराजा ठाहींदा आहिनि। त छा भॻवान सां राजयोग न सिखंदव? ईअं केरु ठहिरी सघंदो? इन करे ई तव्हांखे तव्हांजो भॼणो थियो न। अगरि कंहिंखे सम्झ में अची वञे कि अरे हिते भॻवानु राजयोग सिखाए थो त कोई ठहिरी सघंदो, त शुरू में इन करे भॼी आया, विख सां बचण लाइ भॼी आया। तव्हां अची करे भट्टी में पियो न, इन करे ई तव्हां अची करे भट्टी में पियो। जो कोई ॾिसी न सघे, मिली न सघे, कोई के ॾिसंदा ई न हुया, त पोइ दिलि कंहिंसां लॻाए। इहे ॿारनि खे निश्चय बि आहे कि भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। पोइ बि बहानो कंदा आहिनि, बीमारी आहे, हीअ कमु आहे। बाप त ॾाढो शिफ्ट ॾेई सघंदा आहिनि, बाप त ॾाढी शिफ्ट ॾेई सघंदा आहिनि। मतिलबु सुबुह न त ॾींहं शाम। अॼुकल्ह स्कूल में बि शिफ्ट ॾाढियूं हूंदियूं आहिनि। हिते कोई जास्ती पढ़ाई त आहे न, सिर्फ़ु अलफ़ ॿिए खे सम्झण लाइ बुद्धि खपे। त हिते बि जो आत्मायूं सुबुह जो नथी अची सघनि न 7 बजे, त ॾिसो बाबा जे चइण जो मतिलबु आहे कि असांखे ज़रूरी न आहे सुबुह जो ई 7 खां 8 मुरली ॿुधाइणी आहे। अगरि कोई आत्मायूं नथी अची सघनि या उन्हनि खे ॾींहं जो टाइम आहे, कईनि खे शाम जो बि न हूंदो आहे, लेडीज़ खे ॾींहं जो टाइम हूंदो आहे, त हुनजे लाइ असां ॾींहं जो बि हिकु शिफ्ट रखी सघंदा आहियूं। कम ई छा आहे, असांखे त मुरली ॿुधाइणी आहे न। त बाबा चवंदा आहिनि कि बाप त ॾाढी शिफ्ट ॾेई सघंदा आहिनि। अॼुकल्ह स्कूल में बि शिफ्ट ॾाढी ॾींदा आहिनि। हिते कोई जास्ती पढ़ाई न आहे, सिर्फ़ु अलफ़ ऐं ॿे। त सम्झाइण लाइ बुद्धि सुठी खपे, सम्झण लाइ बुद्धि सुठी खपे। अलफ़ ऐं ॿे यादि करो, सभिनि खे इहे ई ॿुधाईंदा हलो। त्रिमूर्ति त ॾाढो ठाहींदा आहिनि, परंतु मथे में शिव बाबा दिखलाईंदा न आहिनि। इहे थोरी सम्झंदा आहिनि कि गीता जो भॻवानु शिव आहे, जे द्वारा इहे नॉलेज वठी करे विष्णु ठहींदा आहिनि। राजयोग आहे न। हाणे इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जनमु आहे, केतिरी सहज सम्झानी आहे, है न। सेकेंड जो ज्ञान आहे। किताब आदि त कुझु बि हथ में न आहे ब्रह्मा जी। इहे ब्रह्मा विष्णु जो अंतिम जन्म, सिर्फ़ु हिकु बैच हुजे, उन में बि सिर्फ़ु त्रिमूर्ति जो चित्र हुजे, जिते सम्झाइणो आहे कि बाप कीअं ब्रह्मा द्वारा पढ़ाई करे विष्णु समान ठाहींदा आहिनि। कई चवंदा आहिनि असां राधे जहिड़ा ठहूं, कलश त माताउनि खे मिलंदो आहे न, कई चवंदा आहिनि असां राधे जीअं ठहूं, कलश त माताउनि खे मिलंदो आहे। गोया राधे जे ॾाढे जन्मनि जे अंत में उनखे कलश मिलंदो आहे। इहे राज बि बाप ई सम्झाए सघंदा आहिनि, ॿियो कोई मनुष्य मात्र ॼाणंदा ई न आहे। तव्हांजे वटि सेंटर ते केतिरा ईंदा आहिनि? कोई त हिकु रोज़ु ईंदो आहे, है न। कोई त हिकु रोज़ु ईंदो आहे, पोइ 4 रोज़ न ईंदा आहिनि। त पुछणो खपे एतिरा रोज़ तव्हां छा कयो? बाप खे यादि कयो, सुदर्शन चक्र फिराईंदा आहियो? त ॾाढी देरी सां ईंदा आहिनि, जो उन्हनि सां लिखी करे बि पुछणो खपे। कई बदिली थी करे वेंदा आहिनि, पोइ बि कोई सेंटर जो त ज़रूरु कोई बदिली थी करे वेंदा आहिनि, पोइ बि कोई सेंटर जो त ज़रूरु आहे न। उन्हनि खे मंत्र मिलियलु आहे, बाप खे यादि करिणो आहे, चक्र फिराइणो आहे। त बाबा चवनि था जो ॿार न ईंदा आहिनि उन्हनि खां ईअं पुछोसि, यादि कयो, सुदर्शन चक्र फिरायो? त बाबा चवंदा आहिनि कोई आत्मा किथे हली वेंदी आहे ॿिए जॻह, त बि कोई जो त सेंटर जो त ज़रूरु आहे न। चलो हुनखे मंत्र त मिलियलु आहे न, मतिलबु हेॾां खां होॾे शिफ्ट थी वेंदा आहिनि।
त उन्हनि खे बाप जी यादि ऐं चकर फिराईंदा रहो। बाप त ॾाढी सहज ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। अक्षर ई 2 आहिनि, मनमना भव मूंखे यादि करो, वर्से खे यादि करो। इन में सॼो चकर अची वियो, मनमना भव मध्याजी भव। जॾहिं कोई शरीर छॾंदा आहिनि त चवंदा आहिनि फलानो स्वर्ग वियो, परंतु स्वर्ग छा आहे कंहिंखे पतो ई न आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो हुते त राजा ई आहे, ऊच खां वठी करे नीच ताईं सभु प्रकार जा पद आहिनि। साहूकार खां वठी करे ग़रीब ताईं सभु सुखी हूंदा। हिते त आहे ई दुखी दुनिया, साहूकार बि दुखी त ग़रीब बि दुखी। उहा आहे सुखी दुनिया। बाप त ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। पर भल कोई दुकानदार हुजे व छा बि हुजे, पढ़ाई जे लाइ बहानो ॾियणु सुठो न लॻंदो आहे। न ईंदा आहिनि त उन्हनि सां पुछिणो आहे तव्हां केतिरो बाप खे यादि कंदा आहियो, सुदर्शन चक्र फिराईंदा आहियो, खाओ पीओ घुमो फिरो, हुन में कोई मना न आहे। हिन जे लाइ बि टाइम कढो, ॿियनि जो बि कल्याण करिणो आहे। सम्झो कोई जा कपिड़ा साफ़ु करण जो कमु आहे, ॾाढा माण्हू ईंदा आहिनि, भल मुस्लिम पारसी हिंदू आहिनि, चओ था कपिड़ा धुलाई कंदा आहियो, परंतु इहे त तव्हांजो शरीर जे लाइ आहे न। इहे त पुराणो मेलो वस्त्र आहे। आत्मा बि तमो प्रधान आहे, उनखे सतो प्रधान स्वच्छ ठाहिणो आहे। त जीअं शरीर निर्वार्थ जे लाइ तव्हां इहे सभु कमु कंदा आहियो, ईअं आत्मा जी स्वच्छता जे लाइ बि टाइम कढो। ये सॼी दुनिया तमो प्रधान पतित कलयुगी पुराणी दुनिया आहे। तमो प्रधान सां सतो प्रधान ठहिण लाइ लक्ष्य आहे न असांजो। हाणे करो न करो, सम्झो न सम्झो, तव्हांजी मर्ज़ी। तव्हां आत्मा आहियो, आत्मा ज़रूरु पवित्र हुजणी खपे। हाणे त तव्हांजी आत्मा इम्प्योर थी वई आहे न। आत्मा ऐं शरीर ॿई मेल आहिनि। हुननि खे साफ़ करण जे लाइ तव्हां बाप खे यादि करो त गैरेंटी आहे तव्हांजी सोल हिकदमि 100% पवित्र सोनो थी वेंदी। पोइ जेवर बि सुठो मिलंदो। मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी। ये केतिरी सर्विस थी वई न, इहे बि केतिरी सर्विस थी वई। डॉक्टर वटि वञो, कॉलेजनि में वञो, वॾनि खे वञी करे सम्झायो कि कैरेक्टर ॾाढा सुठा हुजणा खपनि, है न। हीअं जंहिं वटि बि असां वञूं उन हिसाब सां, उन जे ऑक्यूपेशन जे हिसाब सां असां डॉक्टर वटि वञूं त उनखे असां ईअं ॿुधाए सघंदा आहियूं परमात्मा खे, बाबा खे यादि कंदव, आत्मा जे पीउ बाबा परमात्मा खे यादि कंदव त तव्हांखे 21 जन्म एवर हेल्दी शरीर मिलंदो। कॉलेजनि में वञो कि असां 21 जन्मनि जी प्राप्ति जे लाइ पढ़ाई था पढ़ूं। हिते त सभु कैरेक्टर लेस आहिनि। उन्हनि खे इहे बि सम्झाए सघंदा आहियूं वैल्यूज़ जो। पापा कैरेक्टर चवनि था न, त हिते ईअं वैल्यूज़ धारणा कराइण लाइ चईंदा आहिनि। त हिते हाणे त इहे त आहे ई विशेष अर्थात कैरेक्टर लेस दुनिया। बाप चईंदा आहिनि वाइसलेस ठहिणो। वाइसलेस दुनिया हुई, हाणे विशेष आहे अर्थात कैरेक्टर लेस आहे। कैरेक्टर ॾाढा ख़राबु थी विया आहिनि। वाइसलेस ठहिण जे बिना सुधरंदा ई न। हिते मनुष्य आहिनि ई कामी। जेसिताईं वाइसलेस न ठहींदा तेसिताईं सुधरंदा न। हाणे विशेष दुनिया सां वाइसलेस वर्ल्ड हिकु बाप ई स्थापना कंदा आहिनि। बाक़ी पुराणी दुनिया विशेष थी वई आहे, विनाश थी वेंदी। बाबा वाइसलेस वर्ल्ड स्थापन कंदा आहिनि, इहे विनाश थी वेंदी। इहे चक्कर आहे। इहे गोले में सम्झानी ॾाढी सुठी आहे। इहे वाइसलेस वर्ल्ड हुई जाते देवी देवता हुया। हाणे काॾे विया। आत्मा त विनाश न थींदी आहे न। हिकु शरीर छॾे छॾे ॿियो वठंदे आत्मा पतित विशेष थी आहे। देवी देवता आहिनि 84 जन्म वरिता। हाणे तव्हां सयाना ठहिया आहियो। अॻियां तव्हांखे कुझु बि पतो न हुयो। हाणे पुराणी दुनिया केतिरी गंदी आहे न, तव्हां फील कंदा आहियो न।
बाबा जो चईंदा आहिनि उहो बराबरि ठीकु आहे, है न। हुते त आहे ई पवित्र दुनिया, सत्युग में त आहे ई पवित्र दुनिया। ये पवित्र दुनिया न हुजण जे कारण पंहिंजे ते देवता जे बदिले हिंदू नाम रखी छॾियो अथनि। हिंदुस्तान में रहण वारा हिंदू चई छॾंदा आहिनि। देवी देवता त स्वर्ग में हुयो। हाणे त हिन चकर खे सम्झी विया आहे त जो सेंसिबल आहिनि उहे सुठी रीति सम्झंदा आहिनि त जीअं बाप सम्झाईंदा आहिनि ईअं पोइ वेही करे रिपीट करिणो खपे चकर जी नॉलेज। मुख्य अक्षर नोट कंदा वञो, पोइ ॿुधायो। बाबा इहे पॉइंट्स ॿुधाई, चओ मां त गीता जो ज्ञान ॿुधाईंदो आहियां। इहे गीता जो युग आहे न, 4 युग आहिनि, इहे त सभु ॼाणंदा आहिनि। इहा आहे लीप युग, हिन संगम युग जो कंहिंखे बि पतो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। मनुष्य शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि, परंतु उहे कॾहिं आया, छा कयो, इहे ॼाणंदा ई न आहे। शिव जयंती खां पोइ हूंदी आहे कृष्ण जयंती, पोइ राम जयंती, जगदम्बा जगत पिता जी जयंती त कोई मल्हाईंदो ई न आहे। त ॾिसो त्योहार बि हिन रीति हुजणा खपनि, सभु नंबरवार ईंदा आहिनि। हाणे तव्हांखे सॼी नॉलेज मिलंदी आहे न। अच्छा, मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असांजो बाप सुप्रीम टीचर, सुप्रीम सतगुरु आहे। ये ॻाल्हि सभिनि खे ॿुधाइणी खपे। अलफ़ ऐं बे जी पढ़ाइणी खपे सभिनि खे। अलफ़ ऐं बे जी पढ़ाइणी खपे। ॿियो आहे ज्ञान अर्थात सृष्टि चक्र जी नॉलेज खे धारण करे सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। ऐं विज्ञान अर्थात आवाज़ खां परे शांति में वञिणो आहे। 7 रोज़ जो कोर्स वठी करे पोइ किथे बि रहंदे पढ़ाई करणी आहे। वरदाना सेवा में मान शान जे कच्चे फल के त्याग सदा प्रसन्नचित रहण वारा अभिमान मुक्त ठहो। रॉयल ॿारनि जी इच्छा जो स्वरूप नाम मान शान आहे। जो नाम जे पुठियां सेवा कंदा आहिनि उन्हनि जो नाम अल्पकाल जे लाइ थी वेंदो आहे, लेकिन ऊच पद में नाम पुठियां थी वेंदो आहे। छो जे कच्चो फल खाई वठंदा आहिनि न। कई बार सोचंदा आहिनि कि सेवा जे रिज़ल्ट में मूंखे त मान मिलणो खपे, लेकिन इहे मान न आहे, अभिमान आहे। जाते अभिमान आहे हुते प्रसन्नता न रही सघंदी आहे। इन करे अभिमान मुक्त ठही सदा प्रसन्नता जो अनुभव करो। असांखे निस्वार्थ भाव सां सेवा करणी आहे, कुझु बि वठण जो संकल्प न करो। स्लोगन आहे परमात्म प्यार जे सुखदाई झूले में झूलो त दुख जी लहर अची न सघंदी आहे। परमात्म प्यार जे सुखदाई झूले में झूलो त दुख जी लहर अची न सघंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।